Assalamualaikum, this is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MC. अॼु जो आहे मॉडल नंबर पेपर 1 आहे असांजो। त पहिरियों सुवालु आहे त काज़ी कादन असुल किथां जा हुयो? त उहो जेको आहे सेवण जो जेको हुयो रवासी हुयो काज़ी कादन साहिबु। ॿियो सुवालु आहे त बयानुल आरफ़ीन किताब जी मुसनफ़ जो नालो ॿुधायो। त बयानुल आरफ़ीन में जेके आहिनि शाह अब्दुल करीम जा जेके आहिनि 94 बैत मिलनि था, ऐं जेको आहे जो काज़ी कादन आहे त उन जा वरी 7 बैत मिलनि था। पर इहो जेको किताबु आहे उहो कंहिं लिखियो आहे त उहो मियां मोहम्मद रज़ा साहिबु जेको आहे इहो किताबु लिखियो आहे। टियों सुवालु आहे साॻियो जेको मां तव्हांखे ॿुधायो त बयानुल आरफ़ीन किताब में शाह करीम जा 94 बैत मिलनि था ऐं काज़ी कादन जा 7 बैत मिलनि था। 3 नंबर क्वेश्चन आहे। चौथों क्वेश्चन आहे त फ़राज़ुल इस्लाम किताब जो मुसनफ़ जेको आहे अब्दा नाराई साहिबु आहे। ऐं 5 सुवालु आहे त शाह लतीफ़ बाबति दीन मोहम्मद वफ़ाई जेके किताब लिखिया आहिनि 2 त उन जा किताबनि जा नाला ॿुधायो। लुत्फ़ुल लतीफ़ ऐं शाह लतीफ़ जी शाइरी, इहे 2 किताब आहिनि जेके दीन मोहम्मद वफ़ाई साहिबु शाह लतीफ़ बाबति लिखिया आहिनि। 6 क्वेश्चन आहे त शाह जे रिसाले खे अलिफ़ बे वारी तरतीब ॾींदड़ जा नाला ॿुधायो। उहे केरु हुया? 2 आलिम मोहम्मद आलिम सुमरो साहिबु हुयो ऐं अब्दुल गफ़ार गोहर दाऊद पोटो साहिबु हुयो। क्वेश्चन नंबर 7 आहे असांजो त सरमस्त लफ़्ज़ जी जेको आहे उहो कहिड़ी ॿोली मां वरितलु आहे? त उहो फ़ारसी ॿोली मां वरितलु आहे। क्वेश्चन नंबर असांजो 8 आहे त मखदूम अब्दुल्ला खे अब्दा नाराई करे सॾींदा हुया, जेको असां पहिरियों पढ़ी आयासीं। त हे हुयो असांजो क्वेश्चन नंबर 4। उनजो मखदूम अब्दुल्ला नालो उनखे अब्दा नाराई करे सॾींदा हुया। क्वेश्चन नंबर 9 आहे त सचल सरमद जो उस्ताद जो नालो छा हुयो? ख़वाजा अब्दुल हक़ हुयो। जीअं भटई साहिब जो उस्ताद जो नालो नूर नबी हुयो, त ईअं सचल सरमद जो उस्ताद जो नालो ख़वाजा अब्दुल हक़ हुयो। क्वेश्चन नंबर 10 आहे त फ़क़ीर कादिर बख़्श बेदल जी वफ़ात वक़्तु संदसि फ़र्ज़ंद डे जी उमिरि 10 साल हुई, त मोहम्मद मोहसिन बेकस। क्वेश्चन नंबर 11 आहे त सामीअ जे सलूकनि जी अंग्रेज़ी में तर्जुमो कंदड़ ऐं छपाईंदड़ देश आहे, त उहो दीवान ॾियाराम आहे। क्वेश्चन नंबर 12 आहे त अब्दुल रहीम गरोड़ी जे वालिद जो नालो छा हुयो? त हुनजो वालिद जो नालो हुयो साद अमघरियो साद अमघरियो। क्वेश्चन नंबर असांजो 13 आहे शाह लतीफ़ जे सुर देश में लाखे फलाणीअ जो ज़िक्र आहे। त सुर बलावल में जेको आहे लाखे फलाणीअ जो जेको आहे ज़िक्र आहे। ॿियो सुवालु आहे त रूअल फ़क़ीर जेको आहे देश रियासत में जोगी फ़क़ीर सां रिहाणियूं कयूं हुयूं, त ख़ैरपुर रियासत में। क्वेश्चन नंबर असांजो 15 आहे त सूफ़ी दलपत दरगाह देश जो ख़ासि मुतक़द हुयो, त उहो झूक शरीफ़ जो जेको हुयो मुतक़द हुयो। क्वेश्चन नंबर असांजो 16 आहे त सदीक़ फ़क़ीर ज़ात जो सूमरो हो ऐं संदसि वतन जेको हुयो दरो नारो हुयो ऐं पाण ज़ात जो सूमरो हुयो। क्वेश्चन नंबर 17 आहे त नानक यूसुफ जी ख़ासि ख़लीफ़नि में शुमारु थींदो हुयो। नानक यूसुफ डे जे ख़ासि ख़लीफ़नि में शुमारु थींदो हो, त उहो सचल सरमद जे जेको आहे ख़लीफ़नि में शुमारु थींदो। ईअं बि सुवालु ईंदो आहे त नानक यूसुफ जेको आहे कंहिंजो हमअसर हुयो? त उहो सचल सरमद जो हमअसर हुओ। उहे साॻे दौर सां मीरनि ऐं टालपरनि जे दौर सां तालुक़ु रखंदा हुया। 1177 हिजरी में क़ससुल अंबिया जो फ़ारसी मां सिंधी में मौली मोहम्मद हुसैन जेको आहे तर्जुमो कयो। क्वेश्चन नंबर 19 आहे असांजो शाह अब्दुल करीम पंहिंजी वॾे भाउ जी संभाल हेठि रहियो, सैयद जलाल शाह जी संभाल हेठि रहियो। क्वेश्चन नंबर 20 आहे त सिंधूअ नदीअ जो क़दीम नालो मेहराण आहे। क्वेश्चन नंबर असांजो 21 आहे त अंग्रेज़नि जे दौर जो वॾे में वॾो नसर नवीस जेको हुयो मिर्ज़ा कलीज बेग साहिबु हुयो, ऐं जेके तमामु ड्रामा ऐं नावेल जेके आहिनि तमामु अंग्रेज़नि जे दौर में लिखिया। क्वेश्चन नंबर असांजो 22 आहे त मीर अब्दुल हसन सांगी साहिबु सिंध जे आख़िरी टालपर हुकुमरान जो पोटो हुयो, त मीर नसीर अब्दुल हसन सांगी साहिबु जेको आहे मीर नसीर ख़ान जो पोटो हुयो। क्वेश्चन नंबर असांजो 23 आहे मशहूरु अदीब जेठमल परसराम हैदराबाद शहर में ॼाओ ऐं मुंबई में जेको आहे हुन वफ़ात कई। क्वेश्चन नंबर असांजो
24 आहे त नामियारी लेखक लालचंद अमर ॾिने मल खे संदसि के दोस्त मज़ाक तौरु लाल मोहम्मद करे चवंदा हुया। लाल मोहम्मद करे। क्वेश्चन नंबर असांजो 25 आहे त सोन बराबरि सगड़ा उमर बिन दाऊद पोटे जे मज़मून ऐं मक़ालनि जो मजमू आहे। त हीअ इम्पॉर्टेंट MCQs आहे SST टेस्ट लाइ। 26 क्वेश्चन आहे सिंधी ज़बान में पहिरियों साहिब दीवान शायर गुल मोहम्मद हालई साहिबु आहे जेको SST टेस्ट में असांजो अची चुको आहे। 1853 में ॿाराणो दर्सी किताबु चचनामो जेको हुयो उहो जेको आहे कंहिं लिखियो त नंदीराम जेको लिखियो, इहो बि असांजो SST टेस्ट में अची चुको आहे। त ॿई जेके 26 27 क्वेश्चन आहे असांजो SST टेस्ट में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू अची चुको आहे। पहिरियों सिंधी ग्रामर नंढो सिंधी व्याकरण जे नाले सां दीवान अदाराम जो जेको आहे 1954 में हिन जेको आहे इहो किताबु लिखियो। क्वेश्चन नंबर असांजो 30 आहे त मिर्ज़ा कलीज बेग जो पहिरियों नालो जेको नाविल हुयो उहो हुयो दलाराम हुयो ऐं पहिरियों जेको ड्रामो हुयुसि उहो लीला मजनू हुयुसि। मिर्ज़ा कलीज बेग जो वालिद जो नालो फ़रीदून बेग जेको हुयो फ़रीदून बेग हुयो। क्वेश्चन नंबर 32 आहे त हैदराबाद में मुस्लिम अदबी सोसाइटी जो बुनियादु रखंदड़ केरु हुयो त मोहम्मद सिद्दीक़ मेमन साहिबु हुयो। शमसुल उलमा दाऊद पोटे जा आख़िरी आरामगाह जेको आहे भेटशाह में आहे। क्वेश्चन नंबर असांजो 34 आहे त सिंधी ॿोली जो पिणु बुनियादु, इहो हिकिड़ो इम्पॉर्टेंट MCQs आहे त हिन किताब जो जेको मुसनिफ़ आहे उहो ग़ुलाम अली अलान आहे। ऐं सिंधी ॿोलीअ जी तारीख़ वरी जेको आहे उहो जेको आहे भेरूमल मारचंद अडवाणी लिखी आहे त छाकाणि त हिन ग़ुलाम अली अलान साहिबु ॿोली ते तमामु घणो कमु कयो हुयो। क्वेश्चन नंबर 35 आहे त मंज़ूम किसनि में मखदूम अब्दा लिखियलु लीला मजनू शाहकार आहे। क्वेश्चन नंबर 36 आहे त भला ॼाम हिन ग़ुलाम सिंधू सवाल सॼण तूं, हिन मद जो ठाहींदड़ जेको आहे केरु आहे त इहो मियां सरफराज़ कलोड़ो साहिबु आहे। क्वेश्चन नंबर नूर मोहम्मद ख़स्ता क़दीम शायर ॾखण जो रहाकू हुयो। क्वेश्चन नंबर असां 19 आहे त रदीफ़ हमेशह काफ़िए जे पुठियां ईंदो आहे ऐं गज़ल जे पहिरें शहर खे मतला चवंदा आहियूं ऐं आख़िरी शहर खे छा चवंदा आहियूं मक़ता चवंदा आहियूं। क्वेश्चन नंबर असांजो 41 आहे त सिंधी ज़बान में पहिरीं कहाणी ग़ुलाम हुसैन कुरैशीअ जी लिखियलु आहे, उहा आहे भंबी ज़मींदार जी ॻाल्हि। इहा ग़ुलाम हुसैन जी पहिरीं कहाणी सिंधी ज़बान में लिखियलु आहे। हू बहू तर्जुमे जे सिलसिले जो पहिरियों नाविल जेको आहे उहो रासीलास हुयो जेको इहो बि असांजो SST टेस्ट में अची चुको आहे। मिर्ज़ा कलीज बेग जो लिखियलु पहिरियों ड्रामो लीला मजनू जेको मां तव्हांखे ॿुधायो आहे त इहो बि इम्पॉर्टेंट MCQs आहे। ॿियो सुवालु आहे त समीरा ज़रीन जी तरतीब ॾिनल अफ़साननि जे मजमूए जो नालो मेहराण जूं छोलियूं आहिनि, इहो बि हिकिड़ो इम्पॉर्टेंट MCQs आहे। बंदर बाज़ारियूं सफ़रनामो आहे जेको अमर जलील साहिब जो लिखियलु आहे। क्वेश्चन नंबर असांजो 45 बि हिकिड़ो आम क्वेश्चन आहे। क्वेश्चन नंबर असांजो 46 आहे त विंझार जी मुसनिफ़ जो जेको नालो आहे उहो केरु आहे त डॉक्टर अब्दुल करीम संदीलो साहिबु जेको आहे विंझार जेको आहे लिखियो आहे।